नहमदुहु व नसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। दोस्तो, जीअं त अॼु अरगूननि जे नस्ल सरहंदी आगा अफ़गानी पीरजान सरहंदी जेको आगा जो तखल्लुस रखनि था, पंहिंजे वॾनि जे उन साॻे ई फ़लसफ़े खे जारी कंदे सिंध जे मिड़नी जमायतुनि खे हुन मुल्हिद ऐं सेक्युलर ऐं काफ़र करार ॾियण जी कोशिश कई आहे। ऐं हिननि जे ख़ानदान जो थोरो पस मंज़र दोस्तनि जे साम्हूं रखण थो चाहियां त ही अॼुकल्ह जा ही दलाल न आहिनि, बल्कि जंहिं दौर में ठटे में साईं अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जा हम असर साईं मखदूम मोहम्मद सालेह ठटवी, मखदूम मोइनुद्दीन ठटवी रहमतुल्लाह अलैह, उन्हनि जे मदरसनि ते हिन काहू करे 350 मदरसनि खे हिननि साड़ायो। उहो कहिड़े ॾोह में त ही अरगूननि जा दलाल हुया, ही अरगून ख़ुदि हुया, अरगूननि जा एजेंट हुया। अॻे छा हूंदो हुयो त जेके हुक्मरान काहू कंदा हुआ रियासतुनि ते, त अहिड़े क़िस्म जा दलाल खणी ऐं उनखे जाइज़ करार ॾियण जे लाइ रियासतुनि ते हमला कंदा हुआ, हमलियावर थींदा हुआ, उन्हनि जे ॿोलियुनि खे ख़तमु कंदा हुआ। तारीख़ लिखे थी, साईं मोहम्मद उस्मान ॾेपलाई पंहिंजे किताब में रखियो आहे त हिननि जो जेको हुयो मोहम्मद इब्राहिम आगा अफ़गानी, उन साईं मोहम्मद सालेह ठटवीअ खे चयो त तव्हां सिंध में अरगूननि जी जेका फारसी ज़बान आहे उहा तव्हां राइज कयो। जॾहिं हुननि इनकार कयो त 1,000 शागिर्दनि जूं ज़बानूं कटियूं वयूं ऐं उन्हनि खे शहीद कयो वियो। उन जे झोल में ज़बानुनि जा झोल भरिजी विया ऐं हिननि जो वॾो दीन जो ठेकेदार पीर इब्राहिम आगा सरहंदी जॾहिं काबतुल्लाह शरीफ़ में हज करण पे वियो त तारीख़ जा मौरिख़ लिखनि था त ठटे मां शीदी वठी वियो। पोइ जेके काफ़िले में हिननि सां गॾु हुआ, साईं मोहम्मद उस्मान ॾेपलाई ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे सिंध जे सान्याहमंदनि माण्हुनि, हर मकतब फ़िक्र हर दौर में उन्हनि आलमनि उन्हनि दलालनि खे पंहिंजे तारीख़ जे वर्कनि में नंगो करे लिखियो आहे त राति जो जेॾी महिल शीदियुनि खां हमबिस्तरी कराईंदा हुया त एतिरो बि हिननि खे शर्म हया न हुयो, काबतुल्लाह शरीफ़ में ही बिना कंहिं तड़ जे उते हज कंदा हुया ऐं उन दौर में बि सिंध जा ही दुश्मन हुया। अॼु बि ही सिंध दुश्मन आहिनि। उन दौर में बि ही अरगून हुया, सिंध ते मुसलत थिया। छटे में हिननि 350 मदरसा ठारिया, सिंध ते हिननि काहूं कयूं। अॼु हुननि पंहिंजे वॾनि खे एजेंटा तौर सिंध जे माण्हुनि ते हमले करण जी कोशिश कई आहे। ऐं पीर आगा जान सरहंदीअ जी मज़म्मत थो कयां त पैगंबर इस्लाम जा सभु असां शीदाई आहियूं, सभु असां नौकर आहियूं, सभु असीं ग़ुलाम आहियूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सचा मुहब्बिक ऐं आशिक़ आहियूं। असां ग़ुलाम अहमद मिर्ज़ा ते ऐं उन जे पोयलनि ते किरोड़े अरबे दफ़ा लानत था विझूं। असां मुहब्बे रसूल आहियूं। ही माण्हू जॾहिं बि जंहिं ते हमलवार थींदा आहिनि, ॿाहिरि जी दलाली कंदा आहिनि, त उते पंहिंजो उहो मनूस चेहरो ऐं पंहिंजी रवायत बरक़रार रखे धरतीअ जे बाशिंदनि ते हमला कंदा आहिनि। हाणे सुवाल थो पैदा थिए त सिंध जूं घण घरू धुरियूं ही साबित थी चुको आहे, तारीख़ जे वर्कनि में बि मौजूदु आहे त ही अरगून नस्ल आहिनि, ही आगा पठान आहिनि, सिंध ते हमलावर थिया आहिनि। सिंध में हिननि कई मदरसा साड़िया ऐं असांजे बुज़ुर्गनि खे, जेके असांजा वॾा बुज़ुर्ग हुया, उन्हनि ते साईं मोहम्मद सालेह ठटवी वारनि ते हिननि हमला कया। उन्हनि शागिर्दनि जूं ज़बानूं उन्हनि जे झोल सां भरिजी वयूं, ज़बानूं हुननि कटे छॾियूं, पर कॾहिं बि अरगूननि जे ज़बान खे हुननि सिंध जी ज़बान मुसलत करण न ॾिनी। मौजूदा दौर में बि सिंध तूं वॾी काहूं ऐं वॾियूं हलाऊं थियण जूं कोशिशूं कयूं वयूं आहिनि मुख़्तलिफ़ ज़रियनि खां, मुख़्तलिफ़ माण्हुनि खां, पर सिंध जा गैरतमंद पुट
इन आगा जान सरहंदीअ खे इहो ॿुधाइण था चाहिनि त सिंध तुंहिंजे पीउ जी जागीर कोन्हे का, सिंध सिंधियुनि जो वतन आहे। सिंध जा माण्हू सेक्युलर मुस्लमान आहिनि, लकुम दीनुकुम वलिय दीन जा पैरोकार आहिनि, हर मज़हब जो एतिराम कंदड़ आहिनि, हर फ़िक़े ऐं अक़ीदे जो एतिराम कंदा आहिनि। तव्हां सिंध जे अंदरि मज़हब जे नाले ते बिगाड़ पैदा करे, मज़हब जे नाले ते गैर शरई तशरीहूं करे हिन क़ौम खे वेढ़ाइण जो जेको ठीको खंयो आहे, ही साञामंद माण्हू कल्ह बि तव्हांजो मुक़ाबिलो कनि पिया, तव्हांजे वॾनि जो किताब लिखनि था, अॼु बि तव्हांजो मुक़ाबिलो कनि था ऐं मुक़ाबिलो कंदा रहंदा। ऐं स्टेट जे आला अमलदारनि खे, हुकुमराननि खे, सियासी समाजी हिकिड़े नंढड़े कारकुन जे हैसियत में, सिंधी पुट जे हैसियत में इहा गुज़ारिश थो कयां त साईं, हिननि माण्हुनि जो शुजरो कढी हिननि जे वॾनि खां वठी हिननि जूं शैतानगिरियूं ॻणे, हिननि खे काबू कयो, हिननि जे ज़बान खे लगाम ॾियो। हे सिंध जे मासूम सादर माण्हुनि खे ऐं हे हिसास मामलनि खे खोले मज़हब जे आड़ में सिंध ते वरी नए सिरीअ सां हमला आवर थियण जी कोशिश कनि था। असां हिननि जी मज़म्मत कयूं था, असां हिननि जी रस्ता रोक कयूं था ऐं कानून खां ऐं आला इदारनि खां, हुकुमराननि खां इहा घुर था कयूं त हिननि खे केतिरे किरदार ताईं पहुचायो वञे। न सिर्फ़ सरहंदी पीर मोहम्मद उमर खे गिरफ़्तार कयो वञे, पर जेको हिन जो भाउ आहे आगा सरहंदी, जेको हुन जे दिफ़ा में लही आयो आहे, जेके सिंध में क़त्लो गारत खूनरेज़ी करणु थो चाहे, हे कानून खे बि मञण लाइ तयारु कोन्हे, हे कानूनी फ़ैसिलनि खे बि मञण लाइ तयारु कोन्हे को। यकीनन सिंध हमेशह तारीख़ी तमदन सां पंहिंजो फ़ैसिलो कंदी रही आहे, हींअर बि पंहिंजो फ़ैसिलो पाण वटि महफ़ूज़ रखे थी। अहिड़नि दलालनि जी मज़हब जे आड़ में सिंध में न गुंजाइश आहे, न हुई, न इंशाअल्लाह ताला करे रहंदी। असीं ख़ुदि पाण इंसानियत परस्त, इंसानियत जा दाई, इंसानियत जा ख़िदमत गुज़ार, तारीख़ जा मुअर्रिख़ लिखनि था त जाबुल इलाइक़नि जा माण्हू अरबुस्तान खां वठी, रूस खां वठी, अरगून हुजनि, हलाकू खान हुजे, चंगेज़ खान जा लश्कर अचनि, सभई जेके सिंध में काहूं करे इन करे ईंदा हुआ त सिंध में ज़रई ज़मीनूं हुयूं, सिंधु दरिया जेको सिंध खे इंसाननि जे खाइण पीअण जे सामान जो ज़रियो हुयो, इंसाननि जी ख़ुदा सिंध हुई, इंसाननि खे पालींदड़ सिंध हुई। हीअ असांजे सिंध ते हमला आवर थी, पंहिंजा फ़िरका, पंहिंजा अक़ीदा मज़हब जे आड़ में सिंध खे लुटण जे लाइ ईंदा हुया, सिंध खे तक़सीम करण जे लाइ ईंदा हुया, सिंध जे तमदुन ऐं पंहिंजे तारीख़ ऐं तहज़ीब ऐं ज़बान खे ऐं कल्चर खे ख़तमु करण जे लाइ। जीअं साले मोहम्मद ठटवी जे मदरसे ते हिननि काह कई, ही कल्ह बि धारिया हुया, ही अॼु बि सिंधी थियण लाइ तयारु कोन्हनि के, ही नंगा थी चुका आहिनि। तारीख़ लिखे थी त ही कल्ह बि दलाल हुया, ही अॼु बि दलाल आहिनि ऐं ही सुधरणु नथा चाहिनि। सिंध जा माण्हू हाणे हिन जो यकीनन फ़ैसिलो कंदा ऐं घेराव बि कंदा ऐं इंशाअल्लाह ताला कानूनी कटहरे में बि हिननि खे आणींदा। जेकॾहिं ही न सुधरिया त सिंध जा माण्हू हिननि खे लितर बि हणंदा, हिननि खे छेणा बि हणंदा, हिननि खे बेदा बि हणंदा, हिननि जी रस्ता रोक बि कंदा, हिननि खे सिंध मां पंहिंजे पीउ जे तरफ़ वापसि मोकिलींदा, जंहिं मनूस सोचनि सां, मनूस इदारनि सां सिंध ते हमलावर थिया हुआ। असां कल्ह बि मुहिब आशिक़ आहियूं, अॼु बि असां हक़ या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा शीदाई आहियूं, अॼु बि वमा अरसलनाक इल्ला रहमतुल लिल आलमीन जा पोइला आहियूं। ऐं असांखे यकीन आहे पंहिंजे रब ते, महबूबे काइनात ते, उन जे क़ल्ब ते नाज़िल थियल क़ुर पाक ते त असां सिराते मुस्तक़ीम जे दग ते आहियूं। ही कल्ह बि गैर शरई हुया, ही अॼु बि गैर शरई आहिनि। हिननि जा वॾा बि ज़ानी हुया जेके काबतुल्लाह शरीफ़ जहिड़े मुक़दस धरतीअ में ज़नाऊं कंदा हुआ। असांजे वॾड़नि जे मदरसनि ते काहूं कंदे हे मदरसे में पढ़ंदड़ शागिर्दनि ते हमलावर थींदा हुआ। मुल्ले उमर ते ऐं लानत थो विझां, ऐं जेको पीर सरहंदी आहे, जेको आगा सरहंदी थो सॾाए, ऐं उन ते बि लानत थो विझां, ऐं सिंध जे समूरनि बाशऊर माण्हुनि जे तरफ़ां उन ते लानत जा हज़ारे ड्रम थो उछलायां त ख़बरदार होशियार थी। हाणे जॾहिं सिंध में तूं निकिते तोखे छेणा बि लॻंदा, तोखे बेदा बि लॻंदा। वस्सलाम अलैकुम या रहमतुल्लाह।